हैदराबाद सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर ऐं हैदराबाद में बरसात जो जेको गंदो पाणी आहे उहो अञा ताईं निकिरी न सघियो आहे। अॼु बरसात खे 5 ॾींहं थी चुका आहिनि ऐं राति खां वठी जेको बरसात जो आख़िरी वसकारो हुयो उनखे बि तक़रीबन 12 कलाकनि खां वधीक टाइम गुज़री चुको आहे, पर उन बावजूदि हैदराबाद जे केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं गंदो पाणी मौजूदु आहे। बरसात जो पाणी जेको आहे उहो अव्हांखे ॾेखारे सघिजे थो त हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं जंहिं इलाइक़े में कासमाबाद जो इलाइक़ो आहे, हादी नगर ऐं हीअ हुसैनाबाद टाउन आहे। हिन में पाणी बीठल आहे, पर पाणी एतिरो घणो बीठल आहे जो दुकान आहिनि, हीअ ॾिसो दुकान तमामु वॾो हिते मार्केट आहे, उहो दुकाननि जे अंदरि पाणी दाख़िल थी चुको आहे, जंहिंजे करे अॼु दुकान बि हिन इलाइक़े जा मुकमिल तौर ते बंदि आहिनि। ऐं उनखां अलावा तव्हांखे जेकॾहिं ॾेखारे सघिजे त हिकिड़ो बिल्कुलु विच रोड ते बिजली जो थंभो आहे, मथां हुनजे ट्रांसफार्मर आहे, उनजे खे बि गंदो पाणी वकोड़े वियो आहे। हीअ रुॻो बरसाति जो पाणी न, पर हीअ ड्रेनेज जो जेको गटर फाटा आहिनि, गटरनि जो बि पाणी ॿाहिरि निकिरी अचे बीठो आहे ऐं एतिरो त बदबूदार पाणी थी वियो आहे जो हिते इलाइक़े में जेके नंढड़ा ॿार आहिनि या फैमिलियूं आहिनि उहे हितां गुज़री नथा सघनि। जेकॾहिं हितां गुज़रनि था त जेको आहे सो चमड़ी जी बीमारी उनखे लॻे थी ऐं तमामु ख़तरनाक हिकिड़ो बदबूदार पाणी आहे। मजबूरन हितां उनखे माण्हुनि खे गुज़र करिणो पए थो। असां हिते इलाइक़े वासी हिकिड़ो मौजूदु आहे, मुख़्तसिरनि हुन ॻाल्हि ॿोल कंदासीं। पाणीअ जे निकाली लाइ के बंदोबस्तु कया विया आहिनि? को MP MNA को मेयर केरु बि अञा कोन आयो आहे। अॼु तक़रीबन बरसाति खे 3-4 ॾींहं थिया आहिनि, लेकिन गटर खां टप त माण्हू बि किरिया आहिनि, कॾहिं गटर खोलिया पिया हूंदा आहिनि, पोइ गटर पेर भरे बि कोन थो। एसि ताईं असांजा लेडीज़ जेका आहे उहा हेठि नथी लही सघे, ॿार नथा लही सघनि, मथां सां वरी लाइट बि न हूंदी आहे। हाणे असां त 2 दफ़ा काफ़ी चयो आहे की बाबा हिते पाणी असांखे कढियो वञे, घटि में घटि परेशानी थिए थी, इन करे कारोबार बंदि पिया आहिनि। असां पंहिंजा माइट हिते कमु कंदा आहिनि, अञा ताईं को मसइले जो हल न थियो आहे। मसइले जो हल को बि न थियो आहे। लाइट बि बंदि आहे ऐं गटरनि जा ढकण खुलियल आहिनि, जंहिंजे करे रोज़ानो जे बुनियाद ते केतिरा ई माण्हू उन ढकणनि में किरी जेको आहे सो गटरनि में किरी ज़ख़्मी थियनि था। औरतूं ऐं ॿार घरनि ताईं महदूद थी विया आहिनि। इहो चवणु आहे हितां इलाइक़े वासियुनि जो। हिते हैदराबाद में अञा ताईं इंतिज़ामी लापरवाही ऐं चूंडियल नुमाइंदनि जी लापरवाही जे करे पाणीअ जो जेको सिस्टम आहे उहो निकाल थी न सघियो आहे।